अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक में टुअरवा बाला मुरु किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 50। उन विच में बास की लड़ाई थी चुकी हुई। औस हर्ग जे ते गालिब अची चुका हुआ। ए बई मके में उन करे आयल हुआ कुरैशन के पाण सां मिलाए उन्हनि खे ओस जे ख़िलाफ़ संदन लाइ मददगार बणाईनि। असद उतबा बिन रबिया जो दोस्त हुयो, उन जे घर में मुक़ीम हुयो ऐं उनखे चयो असांजे ऐं ओस जे विच में सख़्तु लड़ाई थी। पोइ असां ते गालिब थिया। असीं उन जे मुक़ाबले में तव्हां वटि आयो ऐं तव्हां असां सां गॾु थियो। उतबा चयो तव्हांजो मुल्क असांजे मुल्क खां परे आहे ऐं सरदस्ते असीं ख़ुदि अहिड़े ख़लशार में मुब्तला आहियूं जो कंहिं ॿिए तरफ़ मुतवजो कोन था थी सघूं। उन पुछियो इहो छा आहे? हालांकि तव्हां हरम ख़ुदा में आहियो ऐं इहो त मुन जी जॻहि आहे। उतबा चयो हिकु शख़्स असां मां आहे, नबूअत जी दवा थो करे ऐं असांजे अकुलनि खे जहालत ऐं हिमाकत सां नसब करार थो ॾिए। असांजे ख़ुदानि खे गारियूं थो ॾिए। असांजे नौजवाननि खे गुमराह थो करे। असद पुछियो इहो तव्हां मां आहे या ग़ैरनि मां आहे? उतबा चयो इहो असां मां ई आहे, बल्कि असां सभिनी खां बहितर आहे। इहो अब्दुल मुतलिब जो फ़र्ज़ंद आहे। असां सभिनी खां ज़्यादा शरीफ़ ऐं नजीब ऐं सभिनी खां ज़्यादा बुलंद मर्तब वारो आहे। छो त ओस ऐं ख़ुर्ज बनी करीदा ऐं बनी अल ख़ैरिया बनी कीने सां जी यहूदनि खां उनजो ॿुधो हुयो। अनक़रीब हिकु पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में ज़ाहिर थींदो ऐं मदीने जे तरफ़ हिजरत कंदो ऐं घणनि ई अरबनि खे संदसि दीन में शामिल कंदो। ऐं उतबा खां इहो ॿुधी असद खे दिलि में गुज़रियो त उहो ई पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हूंदो जंहिंजो यहूदनि जंहिंजो यहूदी तज़किरो कंदा रहंदा आहिनि। उन पुछियो इहो किथे आहे? उतबा चयो हिजर इस्माइल में वेठो आहे। इहो ऐं उन जा साथी दरे में रहंदा आहिनि ऐं मौसम में हज ऐं उमिरे जे में ईंदा आहिनि ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं मटां ॿुधई। उन सां गुफ़्तगू न कजई, छो त इहो जादूगर आहे। असल जादूई बयानी सां तव्हां माण्हुनि खे मस्कर करे छॾींदो आहे।